ये दुनिया दर्दन जो दरिया ए हो कबो जे ये बई पाण में विढ़ी तबाह थी वञे। ऐं तुंहिंजो रिश्तो अञा कंहिं टी हंधि कंदुसि। बाबा टी धुर वरी कहिड़ी आहे? बाबा खोड़ अलाह जा बहाना वरी को ईंदो न रिश्तो वठण। छो मुंहिंजी दादली घटि आहे छा? खोड़ रिश्ता खोड़। बाबा ही ॿई दुरियूं वॾियूं ख़तरनाक आहिनि, सुकून दराण कोन ॾींदियूं। पहिरियों मूं जान छॾाइण जी कोशिश पे कई तॾहिं ही असांखे ॻीचीअ में पइजी आहे। हाणे मां अहिड़ो तरीक़ो कंदुसि जो इहे पाण में विढ़ी तबाह थी वेंदा। बाबा उहो वरी कीअं? जीअं न तो सुल्तान खे ड्रामो ठाहे ॿुधायो हो न, तीअं हाणे दिलबर खे बि हिकिड़ो ड्रामो ठाहे ऐं ॿुधाईंदासीं। बाबा इन जो मकसद मां इते भी शादी जो आसरो न कयां। जी तुझी उम्र छा आहे? कहिड़ी उम्र अथई जो तूं शादीअ जी ॻाल्हियूं थी करे? अञा त तूं रांदि खेॾ रांदि। शादीअ खां पोइ तोखे आज़ादी थोरी मिलंदी। हाणे त घुमी फिरी वठ न, घुमी फिरी वठ। ॾाढो बोड़ में मज़ो। मुर्गी जी भाॼी भले ही बचा रखी थी न, देर जो खाईंदुसि। हाँ हाँ मुर्शिद साईं, मानी खोड़ रखी आ। अञा मानी खाईंदव छा? अञा हिकिड़ी को खबर या थोड़ो आराम कया वरी पोइ तप ॾींदोमांसि। पर हिन महिल मुंहिंजे आराम जो टाइम थी वियो। हाँ आराम करे मोटी जा, मुंहिंजे खाधे पीते जो बंदोबस्त करे छॾाए। चङो मां वञा थो पंहिंजे कमरे में आराम कया। मुर्शिद या मुसीबत आ। अलाह करे जिन कढंदो ऐं वरी अलाह करे मुंहिंजी जान छॾींदो। छाड़ा इहा थाप कंदे तू लॼी कोन थो थिया? इहो कोन थो सोची त माण्हू छा चवंदा? कुछ हया कर। जादो मां शादी थो कयां, छो लॻी थींदुसि? या तो माण्हू अलाए कहिड़ा वेठा उपता कम कनि, उन्हनि खे केरु कोन थो थिए, बाक़ी मां थो ताप कयां। जादो शादी करणु को ग़लति कमु कोन्हे। ऐं हिन उमिरि में जेकॾहिं माण्हू शादी जे लाइ सोचे न त ॿुॾी मरे। हा मुंहिंजी पचर मुंहिंजे घर में तेसिताईं कोन चढ़ींदी जेसिताईं मां तुंहिंजो ढींगो ढेरी नथो कयां। बस कर, तूं छा मुंहिंजो ढींगो ढेरी कंदे? तुंहिंजे पुॼण जोगी आऊं आहियां, पर छा कयां? मुड़स थी पियो ऐं मुड़ी थी वञा। न त अहिड़ो असर कई जो तुंहिंजा की हाट सॼे ॻोठ वारा ॿुधई। तोखे ख़बर आहे न त मुंहिंजो नालो छा आहे? जादो आहियां, जादो। जिन छॾे भूत छॾे, पर जादो जिंद कोन छॾींदई। हा अलाए छो थी मुड़ी वञा। ये तो क़यामत जूं निशानियूं आहिनि जो अॼुकल्ह जूं रॾूं वेठियूं मुड़सनि खे दाबा ॾियनि। जेकॾहिं इहा हालत रही पोइ त सही मुड़स कननि में एरियूं कपाए, नक में भूलड़ियूं विझी, हथनि में चूड़ियूं पाए, मथनि ते रवा रखी घर में सुता पिया हूंदा। हा तोखे ॿी शादी जी मोकल ॾियां न, पोइ त ॾाढी सुठी आहियां, ईअं न? जादो बस ज़िद शादी करणी आहे त हर हाल में करणी आहे। बाक़ी ॿुध, जेकॾहिं पुट ऐं तूं हिन भित खां वठी हिन भित ताईं मथो टकराए पंहिंजो ॻाढ़ो करे छॾींदो न, तॾहिं बि मां पंहिंजी शादी करण खां कोन मुड़ंदोसां। हा मूंखे ख़बर आहे त तूं कोन मुड़ंदे, पर ॿुध अॻियां मिठल अथया। जेॾीमहिल साह ते लत रखी बीहंदई न, पोइ खुरड़ियूं हणंदे ओबासी बि कोन ॾेई सघंदे। जादो मिठू पुट मुंहिंजो पुट आहे, पोइ मुंहिंजो पीउ कोन्हे जो मूंसां इहा नाफ़रमानी कंदो। हा जेकॾहिं मूंसां नाफ़रमानी कयई न त लठियूं हणी धिका ॾेई ॿाहिरि घर खां कढी छॾींदोसांसि। इन करे मां हुनखे बर्दाश्त कयां पियो त हू फरमान बरदार पुट आहे।
त जाड़े खान राज्यनि जा ढींगा ढेरी करे छॾिया। मिठू पुट्रा मुंहिंजे साम्हूं छा कुझंदो? भला राह कुछ कयो या न? हिते समझाए मास हिकड़ी गाल, उते वरी ॿियो ड्रामो कयूं वेठो आ। दिल त चवे थी त वठी कुटिया सॼे घर में। वरी सोच में त जेकर हिन खे धक आया में त इहो राज फाटी पवंदो ऐं वरी बसाई खे ख़बर पइजी वेंदी। बस इहा ॻाल्हि ॾिसी मां ठिकरे आई आहियां। घर अची त सभु कसरूं कढंदीमांसि। थी सघे थो मता राह जिनन खां ॾिजंदो हुजे। साह पियो वञेसि, जिते सदोरी वेठी आहे त उते वञे ई न पियो। इहो कम त कोन थींदो। बाक़ी अॻिते छा सोचो अथई? अॼु राति वेंदसि ईकरू सिकरू ॾेई सदोरी जे कमरे में मोकिलींदीमांसि। पोइ ख़बर पवंदी त सदोरी मकर थी करे या जाए बि छॾे। जेकॾहिं सच में राणी तो वटि आहे त हिकु चक्कर मूंखे राणी सां मिलण ॾियो। पोइ तव्हां जीअं चवंदो हूअं थींदो। राणी असां वटि ई आहे, इन ॻाल्हि जो तोखे एतबार करणो ई। जेसी ताईं का पक्की साबिती न मिलंदी मूंखे एतबार कीअं ईंदो? तोखे मुंहिंजी ज़ुबान मथां ई एतबार। कल्ह जेको माण्हू राणी जे न हुजण जी साख पियो खणे ऐं अॼु उहो चवे थो त राणी मूं वटि आहे। एतबार कर मूं ते। दुनिया एतबार करे त करे, मां मल्हार एतबार कोन कंदुसि। जॾहिं मूंखे यकीन ईंदो त राणी तो वटि आहे त पोइ मां बिना हबक जे तुंहिंजो हर शर्त मञींदुसि। बाक़ी इएं ॿाराणो ज़िद कयूं बीठो हूंदे त राणी मूं वटि आहे, राणी मूं वटि आहे। मां त छा, पर दुनिया जो को बेवकूफ़ माण्हू बि तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार न कंदो। इन करे मूंखे राणीअ जो पाण वटि हुजण जो पक्को सबूत ॾे। पोइ तूं जीअं चवंदे तीअं ई मां कंदुसि। जेकॾहिं तोखे एतबार न आहे त तूं वञी सघीं थो। चल बकरी धनारनि जा धक, बाक़ी जा मां हिते तुंहिंजो मुंहुं ॾिसण आयो। कूड़ उहो हण जेको ठहे बि सही। वरियाम तोसां काथे मिलियो जो तोखे हुन न्यापो ॾिनो? तोसां कूड़ कोन हणंदसि, वई हुयमि वरियाम वारनि जे घर। तूं होॾां छो वई आहीं? ईअं ई चक्कर ते वई हुयसि। ही मोबाइल तुंहिंजे लाइ ॾिनी अथई। ॿियो छा पियो चवे? इहो ई चए पियो आखिर सदोरी केतिरो मकर कंदी। और तुंहिंजे लाइ चए पियो निकिरी अचे त हमेशह लाइ हलिया हलूं। ईअं वरियाम कॾहिं बि नथो चई सघे त को मां मकर थी कयां। मोबाइल अथई, ॻाल्हाए ॾिस छा थो चवई। मूंखे फासाइण जे लाइ को ड्रामो त नाहे ठाहियो? हिन घर में मुंहिंजी इज्जत केर थो करे जो मां तोखे हुन जे करे फासाईंदसि? अलाए कहिड़ी ख़बर। यकीन कर सदोरी, मां बि तो वांगे दुखन में आहियां। जीअं तूं पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार आहीं, ईअं मां बि पंहिंजी ज़िंदगी मां बेज़ार आहियां। मालिक सभिनी सां भलाई कंदो। अदा इहो दिलबर असांखे हरूभरू बेवकूफ़ पियो बणाए। राणीअ जो को ॾस पतो कोन्हे। इन करे मां चवां थो चाचे निज़ाम सां मिली मुंहिंजे निकाह जो बंदोबस्तु कयो। मुंहिंजे मथां ज़ोर छा रखूं? पैसनि जी बोरी भरे ॾिनी आहे। अदा मां तव्हांखे न रोकींदुसि। तव्हां भला था गुरू जो निकाह करायो। निज़ाम खे दिल पर धमकी ॾेई वियो आहे ऐं चई वियो अथसि त जंहिं ॾींहुं निकाह थियो उन ॾींहुं तुंहिंजे पुट खे मारींदासीं। निज़ाम जे पुट खे कुझु बि कोन कंदा। एतिरा उठाऊका कोन्हनि जो हुन जे पुट जो खून कंदा। इहा त तोखे मूंखे ख़बर आहे त हू खून कोन कंदा, पर निज़ाम जो त साथ वञे न। जंहिं छोरे जे लाइ छोरी खपाए करे पैसा गॾु करे पियो उनखे मारण जी धमकी मिली आहे। पोइ ज़ाहिर आहे निज़ाम जो साथ मुठ में हूंदो न। हाणे छा थींदो अदा? इहो दिल पर धमकिन ॾियण खां मुड़ंदो कोन। निज़ाम असांखे संग ॾींदो कोन। पोइ भला असां पंहिंजा हाली पैसा त वापसि खणी अचो न। न न पैसा मूंखे कोन घुर्जनि, मूंखे संग घुर्जे। अदा कीअं बि करे सुभाणे निज़ाम सां ॻाल्हि ॿोल पकी करे अच ऐं हुनखे चओ तुंहिंजी छोकिरी खे कुझु बि थियो न हुन जा ज़िम्मेदार असां आहियूं। ठीकु आहे, मां सुभाणे मिलंदोसांसि, ॾिसां त छा थो चए। अदा इहो पोलो कॾहिं बि कोन सुधरंदो।
जेस ताणी ने जे सीने ते हली बंदूक अंदर रखंदासीं। तो पोइ ठीकु आहे, सुभाणे हली निपोड़े सां इहो ई था कमु कयूं। अदा जेतिरो थी सघई हिननि को संग गढूं, सुल्तान वारा फिरंदा था वतन। इन्हनि निभागनि त अची असांखे रुलायो, ख़बर नथी पए त अलाए किथां विच में अची टपो ॾिना। जेकॾहिं 8-10 ॾींहं सब्र कंदा त मुंहिंजो निकाह ई थी वञे। अदा इहो कॾहिं न सोचजाए त पोड़ो असांखे इज़त सां संग ॾींदो। मां त चवां थो हिन जे घर में घिरी पोड़े हिन जे पुट खे घर में गेले गेले जेसि ताईं हिन जो कमु किटनी न कंदासीं न तेसि ताईं संग कोन ॾींदई। इहो पोड़ो सभिनी खे फुरियो वेठो आहे। हेॾां असांजी खल लाहे छॾी अथई, होॾां सुल्तान वारनि खां पैसनि जूं भरियूं वती वेठो आहे। मूंखे त हाणे इहो ख़ौफ़ थो थिए त किथां टी धुर न ज़ाहिर। अदा हिन पोड़े जो इहो ई कारोबार थी, छोकिरीअ खे पढ़ाईंदई कोन, पैसा वठी ओचितो आव कंदई। मां त चवां थो हिन पोड़े जे मथां नज़र रख। भॼंदो कोन, जेकॾहिं भॼणो हुजे हा न अलाए घणा ॾींहं अॻु भॼियो ईंदा, पर हा इहो संग ॾाढो ॾुखियो ॾींदो। अने हिकिड़ो तूं अॻु में ई सहज खल वरी कुॾी उन हिते तो जंहिंजा ॿई पेर अॻु में कबर में थोरी न उछलंदी बस त ओबा सीप कोन ॾींदो, रब जी राह में रवानो थी वेंदो। अड़े इन करे चवां थो त हुनजो पीछो छॾियो हुनजो पीछो वॾी कमकार जी कयो। तव्हां वॾा आहियो, तव्हां जे लाइ इज़त आहे, पर नवाब खान चए थो हिन ज़मीन जी मोट पूरी लिखत आहे। अड़े इहो नवाब तोखे चए त खूह में टपो ॾे त टपो ॾींदो? छो अची पातरनि खे कूर कूर पिया कयो। ॿुध आख़िरी चक्कर तोखे छॾियां थो। अड़े ॿीहर जेकॾहिं मूंखे ज़मीन ते तूं नज़र आए न अहिड़ो अशर कंदोसीं, अहिड़ो त अशर कंदोसीं जो राॼ हिनखे ॾिस ॾींदे। बाबल साईं हिनखे कमदार पोटे आ जेसिताईं सोटा कोन लॻंदा न तेसिताईं हे कोन सुधरंदो। जनाब न मुड़ियो न जिते मिलनो त कुटे रखियोसि, मिली करे रोशन ऐं तूं न छॾिजोसि। जॾहिं रोशन थो वञे छॾीस। असां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, भला जिन बि थींदा आहिनि छा? थींदा त आहिनि। हिन जो मक़सदु त सदोरी खे बि जिन थी वियो आहे। थी बि सघे थो। बासा त मूंखे त ईअं थो लॻे त गौरा मां जान छॾाइण जे लाइ इहो सदोरी ड्रामो ठाहियो आहे। ईअं बि थी सघे। जेकॾहिं सदोरी सच में मकर कयो आहे ऐं गौरा मां जान छॾाइण जे चक्कर में आहे त पोइ पक सम्झ त सदोरी मूंसां निकिरण जे लाइ तैयार थी। जेकॾहिं मां हिन वक़्तु तो सदोरी खे भॼायो तो लाइ मसला पैदा थी। हा जेकॾहिं सदोरी ईअं कंदी रही त तमामु जल्द गोराम हुनखे तलाक ॾेई पंहिंजी जान छॾे। हुन खां पोइ सुल्तान वारनि वटि का बि वाट न रहंदी। आख़िर संग तोखे ई ॾींदा। ये सुल्तान वारा पंहिंजी भेण खे मारे त सघनि था पर मूंखे संग कॾहिं बि कोन ॾींदा। या त पोइ सदोरी खे भॼाए वञी कोर्ट में बयान कराईसि। करणो त ईअं ई पवंदो मां सां जेसीं ताईं सदोरी कोर्ट में हली बयान नथी ॾे तेसि ताईं मूंखे संग कॾहिं बि कोन मिलंदो। ऐं हिन चकर पूरे बंदोबस्त सां इहो कमु कंदुसि। ज़मीन तां असांखे हथ खणणो पवंदो, अकबर खान असांखे कोन छॾींदो। हा चचा नवाब तूं सही थो चवे, अकबर खान वॾी ताक़त थो रखे। ॻाल्हि त ॿुधो, तव्हांजो को हाल त आहे त कोन? अकबर को छा को चौथे आसमान में पाओ आहे त एॾो था टिजो न का ई था टिजो जो गुले लखा काउंट जे ॾिठो खाई खाई के सुञी पियो ई। अकबर खान वॾो राकास आहे, को मामूली माण्हू न आहे। चाचा इहो त राणा हुयो जेको अकबर खान सां मुंहुं ॾींदो ईंदो। प्रणाम। राणू अटे ई मानी खाईंदो, 80 मिटी ईमान था खावां न। ईअं नाहे त असां मिटीअ जी मानी था खाऊं, पर वॾा त वॾा हूंदा आहिनि, उनजी वॾी राय हुई। जिन महिल न ईअं अता राणा हकल कंदो त ईअं सभई माण्हू निकिरींदा। पर तूं ऐं मां जेकॾहिं हकल कंदासीं न काकुड़ो वेहिजी ईंदो पर माण्हू कोन निकिरंदा। अरे तोखे केतिरा माण्हू खपनि? आऊं थो तोखे सॼा मेले मां घुराए ॾियां माण्हू। चाचा जेकॾहिं तुंहिंजी एॾी पहुच हुई त मां हुते केर ते वेठो हुअसि
मूंखे आज़ाद छो कोन करे सघे? जॾहिं अति भलो साईं खणी वई तॾहिं न अकबर मूं मां हथ कढिया। अरे अकबर खे त घणा ॾींहं से खत ॾेई छॾिया, पर वञा मुड़ंदो थो अचांसि। पत रहायामांसि नौकरनि खे, उन छा कई मूंखे? बाबा वरिया मारनि खे तो बदिरायो, पर उन्हनि थाणे ते पेर ई न रखियो। ॿाहिरां ई सूबेदार खे पैसा ॾेई हलिया विया। हाणे ॿुधाए तुंहिंजे मुंहं में छा रहियो? मुंहं मां छा आहे? वरी केस कंदोसान, छॾींदोसान थो न। बाबा अलाह इन किसे खे हिते ई ख़तम कर, अॻिते न वधाए। वरिया मिलियो, चए पियो त ॾोही बि तुंहिंजो पीउ आहे ऐं फ़रियाद बि असां ते थो करे। थियो त कुझु बि कोन। अजायो 10-18 रुपया पुलिस जी चटी लगी वई। पुट ही मो निभागो न पाण सुधरंदो न कोई मेकी के सुधरण ॾींदो। सभिनी जो ढींगो ढेरी कंदुसि, सभिनी जो कंहिंखे कोन छॾींदुसि। बाबा तुंहिंजी इहा ई सोच असांखे पुठिते धिकियूं पई अचे। जेकॾहिं दिलि साफ़ हुजे त सणाई बि थिए। सदाईं ॿियनि लाइ खॾूं खोटींदासीं त हुन में पाण ई किरंदासीं न। अरे बाबा जेकॾहिं मां खॾूं खोटियां थो न, उन खॾ में मां ई वञी किरंदुसि। हा कोन किरंदो। असां भी इहो ई था चाहियूं त तोखे अहिड़ी खॾ में किर, अहिड़ी खॾ में किर जो त तूं निकिरी न सघी, सदाई उन खॾ में पियो हुजी। पर वञी छो असांजी इहा दुआ अञा आघा में ई न थी। जादू ताज न वस बि हुजे हा गाड़ी मूंखे खॾ में उछले अचो आहे। पर बाबा मूं ते त ख़ुदा जी महिरबानी आहे जो हिन महिल ताईं मां टोप निराण ते छोकिरनि खे वट ॾेयूं गौर घुमंदो थो अदा। बाबा बाबा तोखे सम्झाइण भित सां मथो हणण जे बराबरि आहे। भित सां न अब्बा, भित सां न, ओ जबल सां मथो टकराइण जे बराबरि आहे। ही थोरी समझंदो। बाबा मुड़ुस त पॾो न त जॾे जो। बाबा हिन हुन खे चुंगू ॼण इनखे तूं फॾो थो सम्झे। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे न ऐं तूं फॾे खां सवाइ नथो रही सघे न त पोइ वञ ऐं वञी राणा खान सां फॾो कर, जेको तुंहिंजो हक़ बि खाई वियो आहे ऐं जंहिंसां तुंहिंजो फॾो ठहे बि थो। बाक़ी ॻोठ जे माइनि खे न्यापा ॾियण ऐं ॻोठ जे माइनि खे तंग करण इहो फॾो आहे? इहो फॾो न आहे बाबा, बेहूदगी आहे बेहूदगी। मुंहिंजा मिठड़ो पुट न तूं मुंहिंजो अबो आहीं न मूं तो ॾाढो आहीं। मुंहिंजे न जेको दिलि में ईंदो पोइ मां कंदुसि ऐं कयां पियो। बाबा तूं मुंहिंजे विच में न अचु त छा थो कयां, कीअं थो कयां। तूं रुगो पासीरो थी ईअं ॿुकर हणी वेठो तमाशो ॾिस त कीअं थो मां हिननि सावण वारनि जो ढींगो ढेरी कयां। साईं हल अंदर हल, अॼु हले पहली छा हले 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 अंदर वञो लाज़मी आहे। हां हां लाज़मी आहे। हल हां हां लाज़मी आहे। तूं अच त सही, अच। यो भला सुभाणे पढ़ाई कयां न न हींअर पढ़ाई करे जान छॾा। वकील साईं तूं हल वञ। बोल फकीर बोल बोल। तोखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे? छा वेंदे ई मथो जो घाटो वञा, निकिरी वञे था। कोन ॿुधई मां छा थो चवां थो या चमी थी? निकिरी वञे था। फकीर मां गरीब आहियां, यतीम आहियां, मासूम मारे छा कने मिड़ी रोज़ी रोटी तो कयां। कुछ ख्याल कर, गरीब आहियां, मिस्कीन आहियां। निकिरी वञे था। हाँ बसम करे छॾी तूं साईं, बसम। मूंखे बसम कंदे? हाँ मूंखे बसम कंदे?